कराची में वाक़िया कंदासीं। कराची का रावलपिंडी वेंदड़ ग्रीन लाइन एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। परीदन वैसा रेलगाड़ी जूं ॿ बोगियूं पटरी तां लही वयूं। हादसे जे नतीजे में को बि जानी नुक़सान न थियो। लही वियल ॿ बोगियूं हटाए ग्रीन लाइन खे रवानो कयो वियो। इब्राहिम शाह ग्रीन लाइन जूं बोगियूं पटरी तां लही वञण सबबि अब ट्रैक ब्लॉक थी वियो। ट्रैक जी बहाली लाइ इमदादी कम शुरू थी न सघियो आहे। कराची में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची का रावलपिंडी वेंदड़ ग्रीन लाइन एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। फरीदन वैसा रेलगाड़ी जूं ॿ बोगियूं पटरी तां लही वयूं। हादसे जे नतीजे में को बि जानी नुक़सान न थियो। लही वियल ॿ बोगियूं हटाए ग्रीन लाइन खे रवानो कयो वियो। इब्राहिम शाह ग्रीन लाइन जूं बोगियूं पटरी तां लही वञण सबबि अब ट्रैक ब्लॉक थी वियो। ट्रैक जी बहाली लाइ इमदादी कम शुरू थी न सघियो आहे। ट्रैक जी बहाली लाइ इमदादी कम शुरू थी न सघियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची में शेयर कयूं पिया। कराची का रावलपिंडी वेंदड़ ग्रीन लाइन एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। परीदन वैसा रेलगाड़ी जूं ॿ बोगियूं पटड़ी तां लही वयूं। हादसे जे नतीजे में को बि जानी नुक़सान न थियो। लही वियल ॿ बोगियूं हटाए ग्रीन लाइन खे रवानो कयो वियो। इब्राहिम शाह ग्रीन लाइन जूं ॿ बोगियूं पटरी तां लही वञण सबबि अब ट्रैक ब्लॉक थी वियो। ट्रैक जी बहाली लाइ इमदादी कम शुरू थी न सघियो आहे। कराची में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची का रावलपिंडी वेंदड़ ग्रीन लाइन एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। परीदन वैसा रेलगाड़ी जूं ॿ बोगियूं पटरी तां लही वयूं। नतीजे में को बि जानी नुक़सान न थियो। लही वियल ॿ बोगियूं हटाए ग्रीन लाइन खे रवानो कयो वियो। इब्राहिम शाह ग्रीन लाइन जूं बोगियूं पटरी तां लही वञण सबबि अब ट्रैक ब्लॉक थी वियो। ट्रैक जी बहाली लाइ इमदादी कम शुरू न थी सघियो आहे। तफ़सीलात कंदासीं। दती टीवी जे रिपोर्टर कामरान सोयका। जी कामरान, आगाह कजो। जी बिल्कुल। पटीदर वेझो दरगाह गाजी इब्राहिम शाह कराची खां लाहौर वेंदड़ ट्रेन 5 ग्रीन लाइन हिकु वॾे हादसे खां मोजाने तौर बची वई आहे। जॾहिं त ट्रेन जा आख़िरी ॿ बोगियूं रेलवे ट्रैक टुटण सबबि पटड़ी तां लही वयूं। जॾहिं त ट्रेन जे ड्राइवर हाज़िर दिमाग़ी सां कम वठ में ट्रेन खे स्लो करे वॾी ट्रेन खे वधीक जानी माली नुक़सान खां बचाए वरितो। जॾहिं त ट्रेन जा मुसाफ़िर हिकु वॾे हादसे खां बची विया। रेलवे ट्रेन जो 363 खां 365 किलोमीटर ताईं टुकड़ो मुतासिर थियो आहे। जॾहिं त इतला मिलण बाद रेलवे पुलिस ऐं समूरो अमलो मौके ते पहुची करे ट्रेन जी आख़िरी ॿ बोगियूं धार करे मुतासिर ट्रेन खे पंहिंजी मंज़िल मां अॻु ॾांहुं रवानो करे छॾियो आहे। जॾहिं त डाउन ट्रैक बिल्कुल क्लियर आहे। जी महिरबानी कामरान, तफ़सील ॾियण जे लाइ।